रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। नोटिस वठी शहर में अमन बहाल करायो वञे। कश्मीर कंदकोट ज़िले जो शहर तंगवाणी जिते वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ शहरनि पारां एहतिजाजी रैली कढी वैन टर्मिनल ते धरणो हयो पियो वञे। शहरनि जो चवणु आहे त तंगवाणी शहर ऐं भरपासे में बदअमनी जी बाहि भड़कियल आहे। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का कार्रवाई करण बजाए निंड सुतल आहे। पुलिस जी नाअहली सबबि शहर में बदअमनी वधी वई आहे। चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। नोटिस वठी अमन बहाल करायो वञे। लुत्फ़ मलिक का तफ़सील मालूम क्यों था। लुत्फ़ आगाह कजो, मुसलसल शहरी एहतजाज कन पिया। तंगवाणी शहर में बदअमनी चोट चढ़ियल आहे। जी बिल्कुल, तंगवाणी में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। वैन टर्मिनल ते धरणो हणी शहरनि अशरफ अली खोसो, लाल भाटकानी, मुनीर मंगसी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में जेको आहे माशाला होटल खां रैली कढी वई। उन मौक़े ते शहरनि चयो त पुलिस फुर थियल मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन वापसि नथी कराए। बार बार थाणे जा चकर काटे थकिजी पियूं। हिननि चयो त रोज़ फुर वारदातूं थियनि पियूं। वापारी दीवाननि खां बि जेको रक़म जेको आहे फुर थी वियो उहो बि वापसि नथी सघियो आहे। हिननि चयो त पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहितर करण लाइ जोॻा क़दम न आहिनि कया। शहर ऐं शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। हिननि घुर कई आला अख़्तियारनि खां नोटिस वठी शहर जी अमन बहाल कराई वञे। जी लुत्फ़ आगाह कजो, शहरी एसी ताईं जो हाणे एहतजाज करण ते मजबूर थिया आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहंनि जा अगरि कुझु वाक़िया असांखे ॿुधाए सघो त केतिरा वाक़िया थिया आहिनि चोरियुनि जा ऐं फुरियूं या धाड़ा जेके लॻा हुजनि। के हिक वारदात में भी पुलिस कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी या चोरी जूं जेके शयूं आहिनि उहे वापसि कराई ॾिनियूं वयूं हुजनि शहरनि खे? जी बिल्कुलु, हिन हिकु महीने अंदरि जेको आहे दीवान वापारी जेके कंदकोट खां सामान जो जेको आहे वसूली बिल वसूली लाइ ईंदा आहिनि। उन्हनि दीवान आहिनि जिन खां फुर थियो आहे तंगवाणी लाड़ो रोड ऐं तंगवाणी मांझी रोड खां। ऐं इन खां अलावा तक़रीबन लॻभॻि 5 खां वधीक अहिड़ियूं चोरी ऐं फुर जूं वारदातूं थियल आहिनि जंहिं ख़िलाफ़ शहरी सिरापा एहतिजाज आहिनि। बार बार थाणे ते वञण बावजूदि जेको आहे को खड़तल न निकिरण ऐं केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ शहरनि पिणु एहतिजाज कयो। जी महिरबानी। ऐं एसएसपी कश्मीर कंदकोट तरफ़ां बि अञा ताईं नोटिस नाहे वरितो वियो। तंगवाणी जा शहरी वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ अॼु एहतिजाज कनि पिया। कश्मीर जो ई ज़िक्र कंदासीं जिते 2 मासूम ॿारनि जे मुबैना अग़वा ऐं वधंदड़